उथी चांहि ठाहिया ॿुधी कोन थी पाणे वञी ठा ऐं हा मुंहिंजे लाइ बि हिकिड़ो कोप चांहि जो ठाहे अब्बा हिकिड़ो कोप मुंहिंजे लाइ बि ठाहे मुंहिंजे लाइ बि करें तव्हां निभागिन जो निभागा बणा कंहिं चाहे निभागिन मां लोह थी वई आहियां केॾी महिल चांहि खंड कोन्हे केॾी महिल साबुण कोन्हे केॾी महिल कपिड़ा इस्त्री करियो आऊं त तो निभागे सां पलजी अची फाथी आहियां जे माइटनि में वञा त पियो हुते बेरोज़गारी महांगाई हुते गुरबत लॻी पई आहे मुंहिंजा माइट वीचारा अमीर हुजनि तो जहिड़े चंडी लखे जो मोह ई कोन ॾिसां आऊं केॾां वञा अची फाथी आहियां तो जहिड़े मनूस सां औलाद अहिड़ो चंडो ॼणियो ते हिकिड़ो बि सुर सां कोन आहे जेको मूं ते वञे हा चुप कर चरी थी वई आहियां उथी तोखे छा खपे स्कूल में मोकल आहे छा वञी कंदासीं छा स्कूल में मोकलूं सॼो ॾींहुं सुतो पियो ने उथी पढ़ निभागा बणा कंहिं जाहे जा हथ तो ॿधां मूंखे सुम्हण ॾियो ॿ टे मिंट हथ तो करे पी सां निभागा पखे में टंगे ॿधे छॾींदो सही थक उथी पढ़ाई कर अल्लाह मुंहिंजे पेट में सूर पियो थिए बाबा डॉक्टर खे वठी आ मरी वेंदो मां अल्लाह मुंहिंजो साह थो वञे अल्लाह मुंहिंजो साह थो वञे अड़े पी आई जा काफ़र आई वञी डॉक्टर खे वठी आ अल्लाह मुंहिंजे पुट खे छा थियो आहे मुंहिंजो सिकी लधो छो पियो रोई मुंहिंजे पेट में ॾाढो सूर आहे बाबा मूंखे सुम्हण नथो ॾे अल्लाह छा करियां रड़ियूं करे करे बाबा जे अॻियां मुंहिंजो पेट फाटे थो अल्लाह मूंखे सुम्हण ॾियो मां चयो उथी पढ़ निभागो बहाना थो करे रड़ियूं पियो करे दाऊं थो कर भागा हुन वेचा मुंहिंजे पुट जो साह थो वञे तोखे त बहाननि जी लॻी आहे तव्हां त नवाब आहियो न ईअं नथो चए त डॉक्टर खे घुरायां घुरा डॉक्टर अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब जल्दी मुंहिंजे घर अचो छोकिरे जे पेट में ॾाढो सूर आहे वट पाइनि त जुलाब पाइनि त दाह पई पवेसि मां चयो त गोरी खा चए थो न उन वारी सही मां अठी लखणी बीह नथी सघे अच जल्दी अचिजां मुंहिंजे घर जो दर ॾिठल अथई न सिधो हुते पहुच हिन जे पेट में किथे आयो सूरी बहानो बनाए सुतो पियो आहे ॾिसई मां तोखे छा चयो ही वॾो चालाक आहे छोकिरो तुंहिंजो मूं तोखे चयो डॉक्टर घुरा तोखे बहाननि जी लॻी आहे छा मुंहिंजो पुटु मरी पियो त भले मरी पियो तव्हांखे सदाईं पुञा बहाना सुझे दिलि चवे थी त हली वञा पंहिंजे माइटनि में बि कहिड़ो मोह खणी वञा हू चवनि